सिंधु माथिरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ जे हवाले सां आउं रुखसिंदी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण मशहूर आर्कियालॉजिस्ट M.R. मुगिल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तानी आर्कियालॉजिस्ट मोहम्मद रफ़ीक मुगिल सिंधु माथिरी जे सभ्यता जे हवाले सां काफ़ी तहक़ीक़ कई आहे। M.R. मुगिल जे नाले सां मशहूरी माणींदड़ हिन माहिर न फ़क़ति क़दीम तारीख़ ऐं आर्कियालॉजी ते तहक़ीक़ कई आहे, पर उन सां गॾु ॿुध दौर ऐं इस्लाम जे अचण खां पोइ वारे दौर जे क़दीम माॻनि ऐं तारीख़ ते बि खोजना कई आहे। पाण हिन वक़्तु बोस्टन यूनिवर्सिटी में आर्कियालॉजी ऐं हेरिटेज जे शोबे जो प्रोफेसर आहे। नामियारे आर्कियालॉजिस्ट M.R. मुगिल 2 सेप्टेम्बर 1936 में पंजाब जे गुजरानवाला शहर में जनम वरितो। पाण गोर्डन कॉलेज रावलपिंडी मां 1956 में BA ऑनर्स कई, जंहिं बैदि 1958 में पंजाब यूनिवर्सिटी मां आर्कियालॉजी ऐं तारीख़ जे मज़मून में MA जी डिग्री हासिल कई। M.R. मुगिल 1970 में अमेरिका जे पेंसिल्वेनिया यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी जे शोबे मां डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। संदसि PhD जो मक़ालो सिंधु सभ्यता जे ॻोठाणी सक़ाफ़त जे बलोचिस्तान में मिलियल क़दीम माॻनि ते तहक़ीक़ बाबति हुयो, जंहिंजो उनवान हुयो द अर्ली हड़प्पन पीरियड इन द ग्रेटर इंडस वैली एंड नॉर्दर्न बलोचिस्तान। मोहम्मद रफ़ीक मुगिल सिंध, पंजाब, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा ऐं मुल्क जे उतरियनि क़बाइली इलाइक़नि में क़दीम माॻनि जी सर्वे ऐं खोटाई जे सिलसिले में आलमी सतह जे माहिरनि सां गॾिजी कोशिशूं वरितियूं। हिन केतिराई क़दीम माॻ बि दरियाफ़्त कया आहिनि, जंहिंसां सिंधु सभ्यता बाबति वधीक ॼाण हासिल थी आहे। M.R. मुगिल पाकिस्तान में केतिराई म्यूज़ियम बि क़ाइमु करण में किरदारु अदा कयो आहे, जिन में 1994 में इस्लामाबाद म्यूज़ियम, मुल्तान म्यूज़ियम, गिलगत म्यूज़ियम, सवात म्यूज़ियम ऐं जापानी आर्कियालॉजिस्टनि जे मदद सां सेदो शरीफ़ म्यूज़ियम शामिल आहिनि। खेसि पाकिस्तान हुकूमत तरफ़ां 1959 में आर्कियालॉजिकल म्यूज़ियम हड़प्पा जो क्यूरेटर इंचार्ज मुक़ररु कयो वियो। इन उहिदे ते हुन 2 साल 1961 ताईं ज़िम्मेवारियूं निभायूं, जंहिं बैदि पाण पाकिस्तान सरकार तरफ़ां आर्कियालॉजी जे खाते में फील्ड ऑफिसर मुक़ररु कयो वियो। पाण इन उहिदे ते 1961 खां 1966 ताईं 5 साल कमु कंदो रहियो। बाद में खेसि तरक़ी ॾेई असिस्टेंट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो। इन उहिदे ते पाण पहिरियां 2 साल 1966 खां 1967 ताईं ऐं बाद में ॿीहर 1971 खां 1973 ताईं ज़िम्मेवारियूं निभायूं। 1973 में खेसि ॿीहर तरक़ी ॾेई डायरेक्टर मुक़ररु कयो वियो। पाण 1973 खां 1977 ऐं बाद में 1982 खां 1983 ताईं इन उहिदे ते 5 सालनि ताईं कमु कंदो रहियो। M.R. मुगिल खे 1983 में पाकिस्तान सरकार तरफ़ां डायरेक्टर आर्कियालॉजी मुक़ररु कयो वियो। इन उहिदे ते पाण 1983 खां 1988 ऐं बाद में 1989 खां 1993 ताईं 9 सालनि ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। खेसि 1979 में नेशनल म्यूज़ियम कराची जो बि डायरेक्टर मुक़ररु कयो वियो। इन उहिदे ते पाण 1980 ताईं 1 साल कमु कयो। M.R. मुगिल 1993 खां 1996 ताईं सिंध ऐं पंजाब में क़दीम तारीख़ी माॻनि बाबति सर्वे ऐं दस्तावेज़ तयारु करण वारे प्रोजेक्ट जो बि डायरेक्टर रहियो। रफ़ीक मुगिल सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जे हवाले सां केतिरनि ई बैनुल अक़वामी मिशन सां बि गॾिजी कमु कयो। पाण 1958 में चारसादा जे क़दीम माॻ ते खोटाईअ में सर मोर्टिमर व्हीलर सां गॾु बहिरो वरितो, जॾहिं त 1960 ऐं 1966 में जॉर्ज F. डेल्स सां गॾु मलीर नदी जी पसगिरदाई ऐं मकरान जे सामूंडी किनारे ते
सिंधु सभ्यता जे मागनि बाबति तहक़ीक़ कई। हिन 1990 में जापान जे माहिर एच फिजियोरा सां गॾु हड़प्पा दौर में चांवरनि जे पोख बाबति बि खोजना कई, जॾहिं त 1996 ईस्वी में अमरीकी माहिर रीता पी राइट सां गॾु हड़प्पा ऐं उन जी पसगिरदाई में सर्वे जो कमु कयो। एम.आर. मुग़ल सिंधु सभ्यता जे केतिरनि ई क़दीम मागनि जी खोटराई बि कराई, जिन में 1973 ऐं 1974 में झकर, 1975 में मलीर में पत्थर दौर जा बाग, 1967 ऐं 1992 में हड़प्पा, 1971 ऐं 1976 में जलालपुर, 1974 में झंग ऐं 1960 में सतकाजन दर्जा क़दीम बाग शामिल आहिनि। सिंध में अरब फतेह खां अॻु ऐं पोइ जे दौर जे मागनि मंसूरा, बंबोर ऐं भीरोभाम जी बि खोटराई कराई। पाण सिंध में नवाबशाह, जेकबाद, ठटे, मलीर नदी जी पसगिरदाई, सखर रोहिड़ी जे पथरी बागनि, कराची ऐं थाणू बूरा खान, कोहिस्तान, नंगर पारकर में बि पुराणे ऐं नए पत्थर दौर जे क़दीम मागनि ते खोजना कई। एम.आर. मुग़ल जा सिंधु सभ्यता ते केतिरा ई किताब, मकाला ऐं रिपोर्टूं शाया थियल आहिनि। संदसि इहे मकाला मुख़्तलिफ़ मुल्कनि बर्तानिया, फ्रांस, इटली, जर्मनी, अमरीका, बहरैन, जापान, ईरान ऐं इंडिया जे बैन अल-अक़वामी मयार जे रिसालनि में शाया थींदा रहिया आहिनि। संदसि केतिरा ई किताब ऐं मकाला जापानी, फ्रेंच, जर्मन ऐं सिंधी ॿोलीअ में तर्जुमो करे बि शाया कया विया आहिनि। पाण संदसि किताबनि ऐं मकालनि जो सरसरी तौर ते ज़िक्र कंदासीं, जिन में आर्कियोलॉजी ऑफ सिंध, एंशियंट चुलिस्तान, द पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ आर्कियोलॉजिकल ट्रेनिंग एंड रिसर्च, a comprehensive report, present state of research on the Indus Valley civilization, the early Harappan period in the greater Indus Valley and northern Balochistan, geoarchaeology of Harappa's eastern countryside, observation along the buried bed of the upper Beas River, Punjab province, Pakistan, landscape, soils and mound histories of the upper Indus Valley, Pakistan, evidence of rice and ragi at Harappa in the context of South Asian prehistory, a review of archaeological survey in Punjab and Sindh 1935-95, recent documentation of ancient sites and monuments in Punjab province, archaeological sites and monuments in Punjab, the Indus Valley in the history of humanity, scientific and cultural development, the Harappan nomads of Chulistan, the geographical extent of Indus civilization during the early, mature and late Harappan times, Jhakkar and the late Harappan culture of greater Indus Valley, ancient sites in Chulistan, Bahawalpur, archaeological field research in Pakistan since independence, Harappan Twins capital and realty, new archaeological evidence on the Harappan problem from the recent researches in the Chulistan desert शामिल आहिनि। महिरबानी।